जिंदो ड्रामो जे एक्टर जी लिस्ट अची वई आहे कहिड़ा कहिड़ा एक्टर हूंदा। पहिरियों त आज़म मेंगल, हीअ तस्वीरूं तव्हां ॾिसंदा वञो जेको हीअ तस्वीरूं हली रहियूं आहिनि, इहे एक्टर तव्हांखे जिंदो ड्रामो सोप सीरियल में नज़र ईंदा। उम्मीद अली कलवड़ साहब, हीअ जेकियूं बि तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे कन्फर्म तस्वीरूं आहिनि। इहे सभु अदाकार तव्हांखे जेको जिंदो ड्रामो अची रहियो आहे उन में नज़र ईंदा। ही एस भट्टी साहब, जेका जेका कुझु अदाकारनि जा तव्हांखे नाला बि न ईंदा हूंदा, बाक़ी के फेमस अदाकार आहिनि। इहे सभई अदाकार तव्हांखे जिंदो सोप सीरियल केटिन वारनि जो जेको अची रहियो आहे 10 सितंबर ते मीरपुर माथुर में रिकॉर्ड कयो वेंदो। ऐं हिन जी जेको आहे सिलेक्शन शुरू थी चुकी आहे, अदाकारनि खे सिलेक्ट कयो पियो वञे ऐं सभई अदाकारनि खे जेको आहे हिकु हिकु करे ऐड कयो पियो वञे। ऐं ही फीमेल अदाकारनि जूं बि लिस्टां अची चुकियूं आहिनि, साम्हूं तस्वीरूं तव्हां ॾिसी सघो था। हीअ जेकियूं तस्वीरूं नज़र अची रहियूं आहिनि इहे सभु अदाकाराऊं जेके आहिनि न तव्हांखे नज़र ईंदियूं इन ड्रामे में, जिंदो सोप सीरियल में। जी हाँ दोस्तों, जिंदो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, मेगा प्रोजेक्ट आहे, केटिन वारनि जो खजू साहब जी डायरेक्शन में हली रहियो ईंदो। ऐं आज़म मेंगल तव्हांजो फेवरेट अदाकार इन में सिलेक्ट थी चुको आहे। हीअ सभु अदाकार जेका तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे तव्हांखे इन जेको आहे न जिंदो सोप सीरियल में नज़र ईंदा। कहाणी हिकु बहितरीनु कहाणी आहे, सुठी कहाणी आहे दोस्तों इन ड्रामे जी। ऐं ख़ूब मीरपुर जेको लोकेशन आहे, मीरपुर जी हरी भरी लोकेशन। इरफान शेख जी तस्वीर में विच में अची वई आहे भुल में, पर इन खे अञा सिलेक्ट नाहे कयो वियो दोस्तों। इहो मां तव्हांखे अॻे ॿुधाए छॾियां थो। ऐं इम्तियाज़ बलोच जो बि अञा सिलेक्ट नाहे थियो, पर इम्कान आहे त इम्तियाज़ बलोच बि हिन में हूंदो। ऐं इरफान शेख जी बि अञा पक नाहे। बाक़ी ॿियूं जेकियूं तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे सभु अदाकार तव्हांखे नज़र ईंदा। सना रज़ा बि हूंदी। ऐं दोस्तों उम्मीद अली कलवड़ तव्हांजो यानी उर्फ़ ओठो इहो त पको ई हूंदो। ऐं हीअ ड्रामो हिकु मेगा प्रोजेक्ट आहे। इन जी कहाणी दोस्तों जिंदो जे अगरि हिसाब सां हलाई वई त पोइ उर्दू ड्रामो जेको ग्रीन टीवी एंटरटेनमेंट ते हलियो आहे, जिंदो ड्रामो तव्हां ॾिठो हूंदो, त उन सां मिलंदी जुलदी कहाणी हलाईंदा। हू पंजाब जी कहाणी आहे जिंदो, ही सिंध जी कहाणी। हाणे ॾिसूं था त हिन में जिंदो फीमेल करेक्टर आहे या जिंदो सिर्फ़ु नालो रखी करे ड्रामे जी कहाणी टी ॾींदा। ईअं बि थींदो आहे दोस्तों, नालो हिकिड़ो फेमस नालो कंहिं ड्रामे जो ॾेई छॾींदा आहिनि, पोइ उन में ड्रामे जी कहाणी वरी ॿी हूंदी आहे। हाणे ॾिसूं त हिन में कीअं हाणे करेक्टर हूंदा। कहाणी जिंदो ते आई त पोइ कंहिं माई जो करेक्टर मेन करेक्टर हूंदो, जीअं राबेल जो करेक्टर आहे, न त वरी जिंदो नालो हूंदो त कहाणी टी हूंदी। ईअं बि थी सघे थो, अक्सर ईअं बि थींदो रहंदो आहे। मैडम शमीम नाज़ बि हूंदी। ऐं हीअ सभु तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो मैडम नसरीन नाज़ जूं, सना रज़ा, सुठा सुठा अदाकार हिन में सिलेक्ट थी चुका आहिनि। अञा काफ़ी अदाकार सिलेक्ट थियणा आहिनि। जीअं जीअं अदाकार सिलेक्ट एड थींदा वेंदा जिंदो सोप सीरियल में, तीअं तीअं तव्हांखे असां ॿुधाईंदा वेंदासीं ऐं अपडेट बर वक़्तु उदासी टीवी यूट्यूब चैनल ते ॾींदा वेंदासीं। साम्हूं ॾिसी सघो था तस्वीरूं दोस्तों, तव्हांजा फेवरेट अदाकार हिन ड्रामे में एड थी चुका आहिनि। इहा वॾी ख़ुशख़बरी आहे। ऐं हिन अदाकारनि खे जेको आहे न तव्हां पसंदि कंदा आहियो, तव्हांजा ही फेवरेट एक्टर आहिनि ऐं ज़बरदस्त एक्टर आहिनि। ऐं खजू साहब जो पंहिंजो बि करेक्टर को न को हिन ड्रामे में ज़रूरु रखंदो, पंहिंजो उहो डायरेक्टर बि आहे, थोरो घणो करेक्टर बि ज़रूरु रखंदो। दोस्तों हीअ ड्रामो फेमस थी चुको आहे। अॻे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी व्यूअरशिप बहितरीनु व्यूअरशिप आहे। सिर्फ़ु चैनल चेंज थियो आहे, हुसैन टीवी ही केटीएन एंटरटेनमेंट एतिरो फ़र्क़ु जेको आहे रखंदा ऐं इन खां वधीक को फ़र्क़ु न रखंदा। अचण वारो सोप सीरियल हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे बहितरीनु कहाणी ॾिसणु वटां मिलंदी। दोस्तों जे वीडियो तव्हां असीं ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। ऐं हिन चैनल ते तव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी ऐं हिकु हिकु एपिसोड में मिलंदी रहंदी। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट बि कंदा।